लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। अस्सलाम वालेकुम, मैं हसन सोलंकी, आप देख रहे हैं मलाखरा टीवी। यकीनन आप लोग खैरियत से और ठीक ठाक होंगे और मुझे आप लोगों की सपोर्ट की ज़रूरत है। कुछ लोग बाहर रह के भी मुझे सपोर्ट कर रहे हैं, तो मैं शुक्रिया अदा उन लोगों का करना चाहता हूं। और इंशाल्लाह आप लोगों की सपोर्ट रहेगी तो इंशाल्लाह मुझे सिंधी स्पोर्ट बोर्ड वाले भी सपोर्ट करेंगे। फिर तो मैं आपको ज़बरदस्त मलाखरे दिखाता रहूँगा और कुछ लोगों के मैं नाम बताऊँगा आप लोगों को। उनमें से एक नाम है मशकत ओमान से मोहम्मद सादिक बलोच, जिसका ताल्लुक़ उडेरेलाल से। बाकियों का मैं आपको सिंधी में बताऊंगा। अभी चलते उन नामों की तरफ से, फिर चलेंगे हम मलाखरे की तरफ से। सऊदी अरब का खीमू कोली, जिनजो ताल्लुक़ सांगड़ ज़िले सां आहे। तारो कोली, जिनजो ताल्लुक़ उमरकोट सां आहे। राशन कोली, जिनजो ताल्लुक़ सांगड़ बावी चक तां आहे। ऐं पहलवान अहमद अली पाकिस्तान आर्मी का मसूद अहमद लुंड खैरपुर का। मदद अली मुगेरी लाड़काने का। अस्कर ब्रेमाणी जो बाइटो ज़हीर बलोची। हाँ लूंगा मलाखरे तरफ़। मलाखरे के लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारींदो। अस्सलाम वालेकुम, मां अमीर हसन सोलंकी, तव्हां ॾिसी रहिया मलाखरा टीवी। मलाखरा टीवी खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो। तव्हांखे मलाखरो ॾेखारींदुसि हैदराबाद वाधुआ अलग गार्डन अब्दुल्ला गार्डन। हाँ लूंगा मलाखरे की तरफ। मलाखरे के लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारींदो। रहमतुल्लाह जो हैदराबाद सिटी वाधुआ गार्डन संत पालारी होटल जे भरिसां अब्दुल्ला गार्डन में, जंहिंजो अॼु आख़िरी अलविदाई मलाखड़ो आहे, जंहिंमें अॼु फाइनल जा मुक़ाबला आहिनि। मेले जो अॻुवाण फ़क़ीर गुल मुनीर पालारी जे तमामु वॾी महिनत करे ज़ात मीर घुरायो। अॼु इंशाअल्लाह यकीनन फाइनल जा मुक़ाबला दोस्तों। महिरबानी मीर लासी हाजी शीदी। हाँ भाई हाजी शीदी जो हाजी यारे वारे पियो। खुदा को तो मुझे मरियो मुठिया पे बधा पे जारी पे बधी गई। वज फकीर वज वज फकीर वाले वाह वाले बोड़ा थे बाबा वाले बोड़ा वाह बारवा अब्दुल जब्बार पालारी और सागर सा जो केड़ी सिटी सर आया अमार जा अमार सिटी जो ये समझो मालिक है अजय पालारी। वाह पहलवान वाह तू माठ ते कर साजो हेडा जेड़ो लगो 2 मिनट भी अदा पी पेरी पंजाबी हथोने पंजाबी हथ पक्को करे लगा पो खान मशूरा तू मता चे दे यार एकड़ो पंजाबी मोय संग तंग कर। बज फकीर बज बज बज। हाँ एड़ो वजाए जेड़ो राते वजाए दो। सख्त मुकाबलो पंजाबी वडन वारा सा पंजाबी उन जो सामो नासिर सलवार दा पहलवान खान मोहम्मद शोरो, जो दोस्त दिली दोस्त पहुंचो है वडेरो तालिब पालारी हजूर में पालारी। ये जरा घुट या कपड़ा खड़े ओ मार पो नहीं मलाखड़ो वजा मलाखड़ो। हाँ ये डबल डोकोण वरी भी कदम रखे। हाँ ये चवंदुसि चङा चङा ये मां कॾहिं न विरचनि ॾिसी ए बसा जा उहो रागे अचनि जेके एॾा कुर्ब कनि तिन कदमनि तां कुर्बान वञनि। पर शाह साहब चए थो के चवां मुकाफ़िलो मुंहिंजो साथ धड़ी सरवार वार वधे वागू कयां पवां हुद पलाण यार जहिड़ो पुन लाइ पाण तेरी सिटा त साथ सख़्त मुक़ाबिलो। होशियार पंजाबी काबूदी शोरा। हाँ ये समझो तेजरो पहलवान तेजरो पोते 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 अदा होशियार दी। वाह अब्दुल जब्बार वाह अब्दुल जब्बार पालारी वाह तैयारी करे अचे निजाम बुक्ति वाह पंजाबी पंजाबी हे आज नजर पहलवाना वाह पंजाबी मीर सर सोलंकी कराची जा यूट्यूब
जो असां दोस्त रिकॉर्ड करेगा सख्तो मुकाबलो तो असां मुखातिब तव्हांजो खादम अनासर मुश्ताक मंगरियो जेकॾहिं मल वणी लॻे ताड़ी पर कॾहिं जे लाइ बि ते वक़्त में ही गाॾियूं मोबाइलूं जा का ॻाल्हि कोन हूंदी रोज़ानो रक्षो कराए जेसीं न पहुचे हैदराबाद तसी भरो मगे सुख न वाह पहलवान सख्तो मुकाबलो हिकु भेरो वरी तव्हांजे साम्हूं पंजाबी पहलवान खान मोहम्मद शोरो यकीनन भली मल चांडिया बि मोतबर आहिनि चांडिया बि असांजे पहलवान बि मोहम्मद चांडियो सिकंदर चांडियो चांडिया मोतबर पहलवान थी गुज़रिया आहिनि अञा थोरी बि चांडिया भला पहलवान जेके विढ़नि पिया फनकार आहिनि पिया असांजो असीम फनकार जलाल चांडियो जंहिं त MP बि असांजा चांडिया ऐं मिनिस्टर उन्हनि खे आऊं अर्ज़ु थो कयां त ही 12 महीने वरी पाण मिलूं न मिलूं हयाती रंग आहे महिरबानी करे त थोरो मथे बीठा आहियो हिते असीं पहुची कोन सघंदासीं पर को नौकर चाकर जे थो उन हिसाब वंड पहलवान खे माणिजो सख्त मुकाबलो पहलवान शोरो वो फकीर वज बाबा वज वज पहलवान ही सॼो मलाखड़ो तव्हां बीठो आहे नौजवान आहियो न पोइ कॾहिं गाड़ी वक़्तु ईंदो छा पहलवान आहियो पंजाबी भॼी न भॼ हा ईअं वाह शोरावा जोरे नकार वाह शोरावा वाह रे शोरावा पीड़ी तो कर बंद अख चमड़ बंद ये मतलब ये थी ये पैटो लगे बा ए तो मीर संसो लगी तो असा मुखातिब तो जो खादमाना सर मुश्ताक मंगरियो मतियारी वाह पहलवान वाह बस बेओ कब बस न जी भैया ही मल दोबारा भी थे शाह साहब बैत सूर्य मरी सो बगे दिल जावा मगसार हण बालावड़ बाकरे आदि ढाल मडार मथा तेग तरार मारत मतारो भजन कम भाड़े जो विड़न कम वराण मंजो जेके भगा उन्हनि खे पुठियां तीर लगा जेके साम्हूं आया असांजे राज जो आहे मुंहिंजो भाउ आहे पंजाबी परदेसी आहे पर मुंहिंजे लाइ ॿई बराबरि महिरबानियूं फ़कीर गुल मुनीर पालारी जो जे मुंहिंजे डबल इनाम मोकिलिया 500 रुपया लगे ताड़ी मुंहिंजे लाइ चए जना न माना पानी तो सख्त मुकाबलो एक भेरो वरी तव्हांजे साम्हूं पंजाबी फुल तयारीअ में वाह शोरावा जी सदको वरा तालिब पालारी वाह तुंहिंजो पहलवान बाकारे ई लैंड करो खाइण जो पहलवान वाह शोरावा पर सही पंजाबी आ वज वगैरह वज वाह शोरावा लगे तारी अचे हाजी शीदी अचे अल्लो मला अचे पहिरो जोड़ कारीगर पहलवान अचे सिंध जो नाले वारो पहलवान तव्हांजे पाड़े जो पहलवान अचे फिदा से मला मेहमान हुआ टियों मेहमान हुआ पहिरियों मलाखड़ो बि तव्हां ते हो अॼु बि तव्हांजे हवाले आहे अॼु ख़ासि करे पालो हेॾा ओशू इनाम ॾियो शोरे खे इनाम ॾियो पहलवान आहे उनजो क़दुरु कयो हाणे तव्हांजे साम्हूं 500 रुपया मामा हुज़ूर भाई कया फिदा वाला दे बिल है मामा हुज़ूर भाई पालारी 500 रुपया मेहरबानी सरदार कबूल थे जो जे नाम मोकिलिया 500 रुपया हाणे तयारी करे नवाब पहलवान अचे पहलवान मोहम्मद आलम कोकर वाह सिकंदर लासी पहलवान अलू मला वाह हुज़ूर भाई कयो 500 रुपया बिल थियो मोहम्मद आलम कोकर सिकंदर लासी पहलवान गुलाम मुस्तफा नारो गुलाम अब्बास कोकर होशू शिदी वारे वाह हाणे असांजा पुराणा पहलवान पिया पहुची आहे 216 की पहुची आहे खुदानो 16 की पहुची आहे सैदाबाद जो पुराणो पहलवान पहुची आहे खुदानो 16 की महिरबानी अदा सिकंदर पालारी जो जे मूंखे इनाम 500 रुपया सिकंदर पालारी वारे वाह रोशन पालारी हार पहुंचा रोशन पालारी वाह पहलवान हाजी शीदी मामा हुज़ूर में पालारी जो बिल 500
पहलवान मोहम्मद आलिम खोकर। हार पहुंचे गुलाम मुस्तफा पालारी। लगे ताड़ी पहुंचे साईं गुलाम मुस्तफा पालारी। कल हो गुलाम मुस्तफा पालारी, अज पहुंचे है उन जो बरादर मोहतरम जनाब गुलाम मुस्तफा पालारी, अब्दुल जब्बार पालारी, कल हो गुलाम मुर्तजा पालारी। पहला नातवला को हक मंगणार जी अजीब है। 200 अजीब पालारी जो मेहरबानी जे इनाम मोकिलिया 500 रुपया। अजीब पालारी इनाम 500 रुपया। अज नट केश वाह हाजी बोल अपील कर दो अमीर के। वाह वाह हन अपील थी हन चाचो भाईचो पहलवान मोहम्मद आलिम खोखर है। पहलवान मेहरबानी अदा गुलाम मुस्तफा पालारी जो जे इनाम मोकिलिया 500 रुपया। गुलाम मुस्तफा पालारी इनाम 500 रुपया। वाह पहलवान मोहम्मद आलिम खोखर। पहला सिकंदर लासी भी पहलवान लासी ताल पालारी जो पहलवान हुजूर भाई पालारी। ये असांजा दोस्त आहिनि शेख सुमार खां परे खां पहुतल आहिनि। मामा हुजूर भाई पालारी पंहिंजनि शहज़ादनि सां बि कंदा। वाह पहलवान सुभान पालारी राशिद अली बलोच। वारे मोहम्मद आलिम वारे खोखर हार बस के लिए वो परे बीठो। वाह पहला माशूक के दिलशाद पालारी याद क्यों है एरा ओ शीदी ओ होशू शुकाशी ले गुजारिश है दोस्तों तो याद पिया कर पाया नहीं 7 पीढ़ी का मिलो मरो असांजे पढ़ ॾाढे चयो न भागो एॾी एॾो अथव बिड़ी बि दो नथो वरे फकीर गुलमुनी रवा। मेहरबानियूं साईं मोजा अजीब पालारी जो जे नाम मोकिलिया 500 रुपया। पहलवान अचे गुलाम मुस्तफा नारो अचे गुलाम अब्बास खोखर। अचे पहला हक मंगला अचे आदम लाखो पहला होशू होशियार दी चकुनन सीधी चकुनन सीधी कसम दी सस जो चकुनन हाँ होशियार दी होशियार फिदा होशियार दी वडी खिट दी होशियार दी। वारे वाह वरा तालिब पालारी वाह सत कयो हल किरी पियो सीधी किरी पियो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद। गुलाम मुर्तजा पालारी अब्दुल जब्बार पालारी वारे पहलवान हक मंगरा मल्ह सलो तो बीठा। हक में जो पहलवान चए तो छो सलो बीठो चए तो मंगराल भलो पहलवान मंगराल छो सलो आज खान मामा शोरो। वारे वारे गुलाम अब्बास खोकर क्या वेरो अब्बास से मल्ह न थिया बिला 500 वाह पहलवान वारे हक मवा बिला है हाँ अदा एकड़ो को मारो अमीर शोर के हथ ॾियारे बदले शमीर के आदम वठी उनखे हथ ॾींदो। वाह पहलवान मोहम्मद आलिम खोखर हमल मल हिकिड़ी कोन थिया इनाम ॾियो हक के भलो पहलवान वाह हक वाह शहजादा मंगराड़ा पहलवान सिकंदर लासी तालिब साईं सदाई आबाद। वाह मामा हुजूर भाई पालारी वाह पहलवान होशियार सिकंदर लासी मोहम्मद आलिम खोखर दिल 500 वडेरो तालिब पालारी समार को मजो मोतबर उन 500 जी सरदार कबूल था। मेहरबानी सरदार कबूल जो मूंखे इनाम मोकिलियो 500 रुपया। वाह पहलवान हड़ बस हार पहलवान मोहम्मद हुसैन शहजादा 1000 रुपया मिलियो। वडे तालिब खान पालारी जो सिकंदर लासी के पहलवान हमल चांडियो हमल मेहरबानियों अदा गुलाम मुर्तजा जो मेहरबानियों गुलाम मुर्तजा पालारी अब्दुल जब्बार पालारी अजीब पालारी बिठल पालारी वारे फकीर गुलमुनी रवा। सख्त मुकाबलो पहलवान अब्बास वाह पहलवान हण
वाह सरदार वाह फकीर गुल मुरीद वाह सदैयाबाद वाह फकीर गुल मुरीद पालारी वाह होशू ओरा फिदा खुदा जो कदम अपा डालो रसगुल्ला ने भी खुश हो जे मुखे पे ना 200 रुपया मेहरबानी अदा इनाम रो अपास भलो पहलवान अपास के इनाम रो अदा तू बड़े ना निजाम के साथ वाह पहलवान वाह फिदा होशार नहीं बिल दी 1200 बिल दी वाह वाह हन ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आयो जिन दोस्तों जो रखे है 500 रुपया मामा हुजूर भाई के हाल 5,000 रुपया बड़े तालिब जो हिकिड़ो ॾिसण जो कसो वरी जेकर अटो बि न घर वठी ईंदो त मूंखे सम्झी सघो था महिरबानी करे जेको हिनखे इनाम न ॾींदो चंद माण्हुनि खां सवाइ ख़ुदा कंदो ॿियनि खे पुटु अहिड़ो थींदो वाह पहलवान वाह हुकुम अदा हुकुम वाह पहलवान महिरबानी गुलाम मुर्तज़ा पालारी अदा वञो गुलाम मुर्तज़ा मुंहिंजे लाइ न वठा ओ छोकिरा ओ वात पचाओ था पैसा मूंखे वठिया छोकिरो सिकंदर छोकिरो मां थी आहे वाह पहलवान वाह सख़्तु मुक़ाबिलो मल कराए मल हू जाटो वणंदा यार जाटो वणंदा मुंहिंजो तवजो आहे फकीर गुल मुरीद जो इन ते चढ़ियो हुन ते 1000 किलो 500 महिरबानी वाह पहलवान वाह अदा गुलाम मुर्तज़ा पे लाए नारे दे 100 रुपया फिदा दे 200 रुपया मुझे खर्ची वाह पहलवान वाह जा फौजी फकीर गुल मुरीद आबाद हो मलगद अमीर मिल रहियो खानमोहन फकीर महिरबानी शमीर का शोरे जूं महिरबानी अली पालारी जे मूंखे इनाम मोकिलियो आहे 500 बिरादर वेठो आहे वाह पहलवान वाह फिदा मला अचे फिदा मला बिल 800 हेरा पहलवान पंजाबी पहलवान खान मोहम्मद शोरो तव्हां सां मुखातिब तव्हांजो पंहिंजो खातिब मैना हुसैन मुश्ताक मगर वारे शोरावा बिल 800 रुपया आहे नारे ते पहलवान फिदा मला ते महिरबानी अदा गुलाम मुर्तज़ा जो वाह अब्दुल जब्बार पालारी सख़्तु मुक़ाबिलो उसा महरो वाह पहलवान वाह खान मोहम्मद शोरा वाह नारा हैदरी हल वाले शोरा वाह पहलवान पंजाबी हेरा पहलवान किरी जो पंजाब अञा मज़ा थी रहा है पहलवान 500 रुपया फकीर गुल मुरीद बिला 500 रुपया हाँ हाजी शीदे दे 500 हाजी शीदे दे हाणे सिकंदर लासी हार पहुंचे रसूल भाई पालारी 500 रुपया मामा हुजूर भाई बिला हुकुम दे वाह पहलवान रसूल भाई पालारी वाह पहलवान हाजी शीदी पहलवान अलो मला दोस्तों ही मला हुकुम ही पियो चए हर पियो चए भाई ये न करायो रे हुकुम गलत था करायो खाली अहंकार जो मुते तुरा हुआ छो वाह पहलवान हाजी शीदी होता मंगराल जेके घोड़नि ते हली पहिरियों अन्न वठंदा ही स्पेशल फ़कीरनि ख़ुदा रा सभई हुन जो क़दुरु करियो 500 रुपया बिल थियो हमारो हलो पहलवान वेठो आहे ख़ुदा रो सो लॻे शोरो वाह अमीर भाई शोरा वाह अमीर भाई शोरा तुंहिंजी पहलवानी वाह पहलवान आदम लाखो हक़ मंगरा वाह हक़ पहलवान खान मोहम्मद शोरो फिरिया बस हो चल
मिली चुका वाह ता गुलाम मुस्तफा साईं वाह अदा गुलाम मुस्तफा पालारी साहब मेहरबानी वाह रे वाह 700 रुपया बिल रसगुल्ला ने भी को 100 200 रसगुल्ला ने भी को 100 200 वाह हमल वाह apa lo shardi chandio hamal chandio बोला मुर्तजा पालारी जो बिला फिदा दे 300 रुपया 200 रुपया मुझे लाइनाम वाले हमलवा बिल्कुल निसार अमल पालारी हार पहुंचे है अजहर जान पालर लाला मामा कासो पालारी अमाला पालारी जो भा बलदिया का सख्त मुकाबलो उन सा गडाए सजाद सांथियो वाह सख्त मुकाबलो दिलशाद अली पालारी अरशद तालिब पालारी जो जे मुखे इनाम नो 1000 रुपया वॾो शमीर खान शोरो बाद रखे उन इनाम 1000 रुपया ऐं हुजूर बिश्क पालारी इनाम 500 रुपया सरदार कबूल ॾिठो इनाम 500 रुपया अदा गुलाम मुर्तजा पालारी तो ही छॾे दर दाता जो तू सुतल सॾ करे अड़े ॿुधी छो न मरी जो पिनी जो पिनारन का हे मुंहिंजे मालिक जी ज़ात का घुरो जो कुल काइनात खे रोज़ी थो ॾे ही बरे राता के छा ॾिना ज़मीनूं ॾिना करे घुरो न बल नसीब विढ़ाज़ू पैसा 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 मूंखे रोज़ानो 4-5 हज़ार मूं पोयां पाण पंहिंजे बचनूं खणी विया पला फिदा भला गुलाम मुस्तफा नारो तुझी ॻाल्हि कोन्हे हक़ में सारी गोली करा तो फिर वाह पहलवान वाह पहलवान फिदा भला बिल 3400 अदा जुबैर शोरे गुज़ारिश आहे इटली जे जुबैर शोरो वॾे शमीर जो भाइटियो जुबैर शोरे खे गुज़ारिश आहे त इटली जे पहला गुलाम मुस्तफा नारो फिदा भला वाह जबार साईं वाह जबार वाह अदा गुल सर जाने से विड़ायो मल्ला मुके मानो नाम बोला नी नाना नाम सभी तो करा मुश्ताक पार्टनर तो था हमारा जुलो तंडो मोहम्मद खान और जुलो हैदराबाद मल्ला पहली मुकाबले सत्य नारो मल्ला दुनिया जो हीरो है मल्ला खानदानी पहलवान है शेर अमीर बड़े खानदान का ताल्लुक दे रखे नारा मल्ला काबू थियो नारो काबू है वहाँ मल्ला तोड़े जाटो वहाँ नारा तोड़े छड़ा नारो छड़ाओ वहाँ नारा वहाँ नारा काबू थियो मल्ला काबू थियो वहाँ नारा वहाँ मल्ला मल्ल वाह तारी नारे हिड़ी तारी थे नारो वो मल्ल जगो बाहर मुल्क कोई लगो पिया है हर पहला राजी थियो है त गुल संजाने दे बिल थियो और शमीर खान शोरिया 500 हाँ को मगराज लगे तारी तो यार कपड़ा तो लाए ना खड़ी कागज ने तई वही गाल वठो वाह पहलवान वाह 200 रुपया अब्दुल जब्बार जा बिल थियो 700 पहला खान मो शुरू यार इन हेड़े पहलवान के कल भी ये थियो अज भी ये थियो तई ओनी मल ही मुझे इनाम पे मोकिले त ही उन ला पहलवान लाए अमीर शोर ला 500 रुपया बे जे दोस्त ला 500 रुपया मुझे ला भी टियो चकर इनाम मेहरबानी चांडे साहब जो चांडो अल्लाह पाक तो के सदाई आबाद रखे तो अज गरीबन की मदद कई है अल्लाह पाक तव्हांजी मदद कंदो सख्त मुकाबलो पहलवान साईं एहसान जो मेहरबानियूं साईं गुलाम मुस्तफा पालारी जो वाह पहला शोरो जेरो हलो हेठ हाण गुलशन चांडे दे बिल 1000 1200 वाह पहलवान खान मोमा शोरो लासी 99 हाजी मता साहब उमल से मेरो सख्त मुकाबलो वाह पहलवान वाह जी शोरा वाह लासी हेड़े तालिब साईं ही वॾे तालिब पहलवान शोरो वॾे शमीर खान शोरो वेठो आहे हुन जो क़ौम जो सरताज वेठो आहे तमाम एक इंतहा मोतबर शख्सियत पंहिंजनि पोटड़नि सां गॾु शोरा छा थी हुई बिरो ही सफ़ा वेड़जी विया मुंहिंजा मौला हिकिड़ी कर बारा जाता अदरा बारा लगे तारी वाले छोरा हल वाह वाले लासी लगे तारी
इनाम ॾियो नारे खे इनाम ॾियो जपार जा मूंखे सभु यादि न तूं मल चढ़ वाह पहलवान वाह अल्लाह मालिक दुआ करे विड़ नारे खे इनाम ॾियो शोरो नारे खे इनाम ॾियो सिकंदर पालारी रोशन पालारी गुलाब पालारी मनो में गुलाब पालारी जा शहजादा लियाकत पालारी रसगुल्ला नबी खुशो पहला खान पहलवान सिकंदर लासी जी लासी सत को लासी हल शोरा जेड़ी करनी तेरी भरनी जेड़ी करनी तेरी भरनी वाह सिकंदर चांडियो ही असांजो उहो लीडर आहे जेको कलंदर लाल शहबाज जे मेले जो अॻवान मूंखे फोन कयो कंहिं दोस्त वाह पहलवान वाह पप्पू किरे मूंखे फोन कयो मुंहिंजो राब्तो करियो सिकंदर चांडे सां उहो असांजो वॾो आहे लीडर आहे ऐं तुंहिंजो मुंहिंजे ॻोठ जो अमीरी पंहिंजे जाइ ते पर इहा ॻाल्हि हुन जी अथा वाह पहलवान वाह होशियार छोरा काबू दिलासी वाह छोरा तुंहिंजा इहे तुंहिंजा इहे अखर हेठि न निहारियो मथे न निहारियो हेठि निहारियो हुनजे टंगुन में निहारियो मल थिए पहलवान वेठा हा छोरा छोरा तुंहिंजे कौम जो केॾो मोत वेठो हल हिते आऊं हुजां ख़ुदा जो कला वॾो शमीर मुंहिंजे अॻियां वेहा ऐं रोट पिला करे छॾिया हा छोरा हेड़ो वॾेरो अमीर तुंहिंजो अमीर वेठो आहे हल छोरा ईअं कर भला हेॾो अमीर वेठो आहे ख़ुदा जो कदम जेकर मूंखे लेंड क्रोज़र मूंखे खणी अचनि त या रोट पिला करे या चकलो कदम वाह वाह चोका वेरो अल्लाह जान पालारी वॾे जा शहजादा ये आहे मिस्री खान वाह अरे वाह हाजी शीदी किरी पियो पाणी वारे खे सभई क़दुरु कयो अदा गुलाम मुस्तफा पाणी वारो क़दुरु अदा ॿियो गुलाम मुस्तफा कर केरा वाह सिकंदर वाह सख़्त मुक़ाबिलो मुलसन चांडियो हक़ मंगड़ा शाह रसूल बख्श पालारी रसूल भाई पालारी मूंखे हार ख़बर पई त रसूल भाई पालारी वाह अदा गुलाम मुस्तफा सागर रसूल भाई पालारी क़ौम जो तमामु थोराए थो उनजो तमामु थोराए थो मौला आबाद खे सभिनी दोस्तनि खे वाह पालारा गुलशन चांडियो खसो सां महिरबानी वाह पालारा वाह रे हक़ मंगदा अदा हक़ त मुर्शिद साईं बाबा गुलशाह जो मलाखड़ो वाह सोजल खान वाह सोजल पहलवान गुलाम मुस्तफा नारो 500 रुपया हक़ मदे वाह पहलवान गुलाम मुस्तफा नारो बिल थियो 1700 पहला नारो है पहला फिदा वाला बिल 3400 जिन दोस्तनि ऐलान कराइनि उहे बिल ॾींदा हुआ हाणे बिल मूं ॾे के जा बि कोन्हनि जेके दोस्त बिल रखनि पिया सिर्फ़ु उस्ताद एहसान जा 200 फिदा जा मूं ॾे वाह पहलवान गुलाम मुस्तफा नारो हिन जो हुन मां जेको चढ़ियो हमल चाढ़े था वञंदो पहिरें जो फाइनल उहा थींदी फाइनल साईं बाबा गुलशाह जो उस मुबारक 2019 उन फाइनल वाह रसूल भाई पालारी वाह तारन मंझि चंड पखन मंझि मोर रसूल भाई पालारी वाह पहलवान वाह साईं गुलाम मुस्तफा जी महिरबानी गुलाम मुर्तज़ा जी परे परे बि मज़ो ॾिसे छेड़े खां ॿाहिरि पैसा दे दो ताम से मुजाब फिदारे 200 रुपया रहलन हुए वाह पहलवान लगे ताड़ी चाडो सा मथे वेठो मेहरबानी साईं सिकंदर चाडो गुलाब शाह या ये कन खुदा जो कसम वाह पहलवान फिदा वाला होशियार दी नारा काबू दी फिदा वाला फिदा तुझे राज तुझे कौम तुझे भाइरन तुझे दाव तुझे सभिनी जो लॻाओ तुम पर ख़ासि करे महिरम जो तुंहिंजे मल जे इन जो इंतज़ार मां त ॾिसो नारो बि नारो आहे हीउ नारो उहो पहलवान आहे जे 4 लतीफ़ी एवार्ड उन खां पोइ अली नवाज़ में तिलज़ा आख़िर फाइनल में न मुक़ाबिला कया नारो असांजे पूरे लाल जी डिमांड वेरो चाचा वेरो वो चाचा वेरो
वाह पहला फकीर गोल मुनीर आयो चए तो अमीर छोरे हौसले पूरी तो कराए ना जेको चढ़ियो अमीर छोरो मिलंदो वाह पहला बिल 1000 लगे तारी वारे नारा नारो बिल खड़ियो गोला मुस्तफा नारो बिल खड़ियो माशूक अली कासिली सतो मुकाबलो मिठल साहब जी महिरबानियूं हाजी शीदी ज़ुबैर पालारी ज़ुबैर शोरो वॾे भाई थियो ज़ुबैर शोरो हाणे पर्चो जी सरदार कपूर ॾिठा कौन सॾाए जेके अकाबर अकुल जा वञ तिनी विड़े सरदार जेके अकाबर अकुल जा वञ तिनी विड़े दिलो दाणान जे तूं नित रहिज नेड़े दान खां 10 बजी तूं माया खर्ज मेड़े कूड़ कुपद ते कीने खे छॾ थुॾन साण तेड़े त मुर्की हर मेड़े मोहब्बत साण मुश्ताक चए सख़्त मुक़ाबिलो हाणे सरदार कबूल जो पुट पहुची आहे वॾे जो बगन ॾिठो वाह पहला नवा हाको मंगराज गुल सर चांडियो चांडियो साहब मथे वेठो आहे होशियार दी चांडिया जो लीम खाधो आहे होशियार दी चांडिया होशियार दी होड़ा चांडियो होड़ा मंगराज होशियार दी वारे वाह वारे चांडिया वाह बिल खड़ियो 1700 खान मोहम्मद मामा हुजूर बचा 500 1500 500 रुपया वॾे शमीर खान मल करायो पहलवान को पहलवान हुजे जेको मिठल सां मल विड़े किरिया पहलवान उन जो बि नसीब आहे अॼु आख़िरी ॾींहुं आहे उनखे सभई अलू मलाह खे सभई इनाम था ॾियनि अलू मलाह पहलवान किरी पियो आहे वाह गुल सर चांडिया साहब तव्हांखे लख लख मुबारकूं ही तव्हांजो नौजवान उहो पहलवान आहे जे कलंदर लाल जो एवार्ड कयो आहे सिकंदर चांडियो शागिर्द आहे वाह पहलवान ॿिए जोड़ में पहलवान कान मोह छोरो यार मुंहिंजे अॻियां परे थो तव्हां ॾिसां ख़ुदा खे मञो मूंखे डिस्टर्ब न कयो गुलाम सां नारो अमल चांडियो पहिरें जोड़ जे फाइनल हिन मां तो वञी नानीअ सां विड़ वाह पहला छोरो बिल 2000 शोरा होशियार सोना शहजादा कारीगर नौजवान तख्त बख्त जा मालिक वाह सिकंदर उथी पियो ही चाचे गुलाब आहे पुटा वाह सिकंदर जे 4 में वठी आयो आहे गज हुन मां नफ़ो मिलियो आहे वाह पहलवान शोरो साहिब हुजूर बख्श पालारी सुभान पालारी राशिद अली बलोच ऐं वॾे तालिब पालारी अता गुलाम मुस्तफा पालारी वाह शोरो हिकु बार वरी तव्हांजे साम्हूं दोस्तो मल जी दुनिया जा ही मोतबर पहलवान वाह पहलवान बगन ॾिठो सरदार कबूल जो शहजादो ये पहिरें जी मलाखरे टाकोड़ा अदा एहसान पालारी जो महिरबानियूं जे फिदा खे 200 रुपया खसूदी अदा पहलवान जी गुलाम मुर्तजा पालारी सद को वञा तुझे अब्दुल्ला गार्डन उमार सिटी मालिक आहे अजी पालारी पैसे न बरो नाक की से दे यार वाह पहलवान होशियारी लासी अज शोरो दसे दे लासी अज शोरो दसे दे अज मौको दी अज शोरो दसे दे लासी होशियारी लासी जे बड़ा लासी आई दो वाह लासी न त लासी छडाण छडे दे जेकर मां जी थंज पीती थी भला दबे जो खीर पीतो थी तोते मोकला हा तोते मयार आहे मरियो छोरो वारे वाह मारे दे छोरो मारे दे मुझे खबर पइजी अॼु लाशी जी तबियत ॿी आहे लगातार साल पलारी ए अथव जेके लाशी तुंहिंजी महिनत
सबसे लगे असा दोस्त जो रिकॉर्ड किया यूट्यूब ते वरी बराह रास्त ताईं ॾिसी सघो था साईं गुलशाह जो मलाखड़ो यादगार मलाखड़ो यूट्यूब में तव्हां ॾिसी सघो था ही दोस्त आहे मीर सरसो लॻी तव्हां सां मुखातिब तव्हांजो ख़ादमाना सर मुश्ताक मङरियो ऐं उन सां गॾु मुंहिंजा प्यारा दोस्त गॾनि सरदार कबूल थो पीरन प्यासी ऐं गुलाम मुस्तफा नारो फिदा माला अदा सिकंदर पालारी हमल चांडियो मिठ मामा मिठल पालारी दोस्तों वरी यूट्यूब ते ॾिसिजो मीर सरसो लॻे जा जलवा तव्हांखे सॼो मलाखड़ो बराह रास्त ॾेखारींदो इन केॾा तूं मासी जपरा भाइटो वञो साईं जबान साईं महिरबानी लगे ताली ने सुनो पालारी ला लगे ताली अदा गुलाम मुस्तफा पाकिस्तान जिंदाबाद साथ सलामत हक मौजूद।